नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठरी मीरवा खां ख़बर ॾींदा हलूं त पीरो वसण थाणे जे अध में कुछ महीना पहिरीं परवेज़ अली डीपर जे दुकान खे चोरनि खत टोड़े रोक रक़म ऐं सामान खणी फरार थी आहिनि, जंहिंजी रिपोर्ट पीरो वसण थाणे ते दाख़िल कराई, जंहिं ते पीरो वसण SHO चोरी वापसि कराइण लाइ यकीन ध्यानी कराई हुई। बदकिस्मती सां टाइम गुज़रण बावजूद का बि कार्रवाई न कई वई है, जंहिं बाद इंसाफ़ न मिलण ते परवेज़ डीपर ऐं दुकानदारनि पंहिंजी दुकान जे अॻियां पाक किताब खणी एहतजाज कयो। इन मौक़े ते परवेज़ डीपर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां केतिरा ई भेरा पीरो वसण थाणे ते विया आहियूं, पर असांजी दांह ॿुधण लाइ केर बि तयारु न आहे। जंहिं बाद अदालत सगोरी पारां SHO पीरो वसण खे इंक्वायरी करण जो आर्डर ॾिनो वियो। असां आला हुकम IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे पुरज़ोर मुतालबो करियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे, चोरी में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।